والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم أحسب الناس أن يتركوا أن يقولوا آمنا وهم لا يفتنون. فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر: وما هذه الحياة الدنيا إلا لهو ولعب وإن الدار الآخرة لهي الحيوان لو كانوا يعلمون. صدقت يا رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وآل بيته أجمعين وصل كذلك على جميع الأنبياء والمرسلين والملائكة المقربين وعلى عبادك الصالحين. يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم هو الحبيب الذي ترجى شفاعته لكل حول من الأحوال مقتحم. 29 नवंबर सन 2021 सूमर जी रात अवाजी इन गोठ शहीद मुहर्रम बरादर अजीज असगर अली मंगी साहब आयो न संगत दोस्त अमीर बख्श महर साहब ब्या जुमला जमात शाने मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन्वान सां प्रोग्राम रखियो हो। मगरिब जी नमाज का वठी उलमाए कलाम जी ज़बान मां अल्लाह पाक जो पाक कलाम ॿुधी रहिया हो। शहीद महाराज जे ॻोठ जे वण जे पन पन जे मथां अल्लाह जी रहमत जो वॾो मींहुं वसी रहियो आहे।
27 नवंबर ते यानी कल ने टोनी शहीद इस्लाम कौमी कॉन्फ्रेंस लाड़काने में थी गुजरी। उनकी ड्यूटी भी लगल है सुबह जो 8 बजे का वठी करे रात जो 10 साढ़े 10 11 ताईं। असां जे इस्तकबाल में हुयासीं अवां ॾिठो ज़रूर तव्हां आया हूंदो जेके आया हो हथ तकनो ॾिसां माशाअल्लाह काफ़ी जमायत पर सुस्त आयो जेके ना आया उहे वेचारा अफ़सोस कनि छो त लाड़काने में शहीद इस्लाम कौमी कॉन्फ्रेंस अल्लामा राशिद महमूद साहब जी मेहनत के अल्लाह ताला कबूल फरमाए। और नौजवान शेर जो पुत्र भी शेर एडी मेहनत कई जो लाड़काने में स्टेडियम ग्राउंड में 70 लाख मानू की गुंजाइश है वो तो भरियल हो पर लाड़काने जो रोड भरियल हो। चंगन भलन वीचारा जा तख्ता निकली खास करे पीपल पार्टी वो चौथा लाड़कानो पीपल पार्टी जो गड़ा पर हाणे उनके भला लाड़कानो जमीयत जो गड़ा ॾाढा तो चो और इंशाअल्लाह ईंदड़ इलेक्शन में अल्लामा राशिद महमूद लाड़काने जी कौमी असेंबली जो मेंबर हो। हाँ दोस्तों अल्लामा शहीद रहमतुल्लाह अलैह जे खून रंग लातो आ जमात में इजाफो थियो उन जा बचड़ा पे मेहनत कर लाड़काने जी शहीद इस्लाम कौमी कॉन्फ्रेंस जी मुबारकबाद मां सजी जमीयत उलमा इस्लाम सूबे सिंध के दिया कायदीन के मुबारक अल्लामा राशिद महमूद के अल्लामा नासिर महमूद के अल्लामा ताहिर महमूद के तारिक महमूद के शहीद जे बचड़न वडी मेहनत कई समा के भी थक डाडो गले ते असर जाहिर गाल आहे पर अस्कर अली मंगी साहब असा जो प्यारो मानू आ खास करे मूसा मोहब्बत घणी कंदो तजे करे गुस्साए वरना हाजिरी लग रहा है छो तो तारीख ये मुकर मां कही। दोस्तों तकरीर जे शुरुआत का पहले मां ताके को अर्ज किया वो दुआ अल्लाह वट कबूल ना है वो महफिल अल्लाह वट काबिल कबूल ना है जय महफिल में मदीने जे मीर जे मथा दुरूद न पढ़ियो वने जय दुआ में मदीने जे मीर मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा दुरूद न पढ़ियो वने उहा दुआ टंगजी थी पई। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जने नालो मुबारक बुधो त ता असा जे ज़बान ते कम अज कम नंढड़ो दुरूद अचे केड़ो ॾाढा नथा चओ एडो तो थी कोने जो सपा ये थधा थी विया हो जमात त घणी आ ॾाढा चओ अया ॾाढा चओ एक दफ़ो चवंदो 10 दफ़ा रहमत वसन 10 दफ़ा चवंदो 100 दफ़ा रहमत वसन साहब ही सगोरो मुझे साईं के जे तो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जने मां दुआ घुरंदो हन उन दुआ में हिकड़ो हिस्सो तां जे मथा दुरूद शरीफ पढ़ंदो आ बाकी 3 हिस्सा पंहिंजा मसला अल्लाह जे अॻियां पेश कंदो पाण फरमायो ॾाढो भलो वधाई दे त अल्लाह वधाई दे वधाई दे त अल्लाह वधाई दे
जे तो मुझा साईं मां जने दुआ घुरंदुम त ब हिस्सा तहां जे मथा दुरूद शरीफ पढ़ंदुम ब हिस्सा पंहिंजा मसला रब करीम जे अॻियां पेश कंदुस पान फरमाई पुट वधाई दे त अल्लाह वधाई चईसे टे हिस्सा तो जे मथा दुरूद शरीफ जो भला लाउड जो भला बीमार आ हां हां अलग ही है मां चवंदो आ त हे घुरायो वो तू थकला वधाई दे त अल्लाह वधाई दई चई साईं मां जरे दुआ घुरंदुम न त उन दुआ में सिर्फ ऐं सिर्फ तो मोहम्मद जे मथां दुरूद सलाम पढ़ंदुस तोरो ॾाढो पो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमाए पान फरमायूं पुट वो गाल बुधो वो अल्लाह का कुछ भी न घुरजाए कुछ भी न घुरजाए बिना घुरण के अल्लाह सब मसला हल करे तंहिंजे करे जॾहिं बि आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नाम नामी अचे इस्म गिरामी त तव्हांजे ज़बान ते खुद ब खुद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चइजी तव्हां असांखे दीन मुस्तफा जो मुफ्त में एक कुरान मुफ्त में मिलो मस्जिद मुफ्त में कलमो मुफ्त में शहीद महाराजा मुसलमानों खुदा जी जान जो कसमा बिछो मोहम्मद भी मुफ्त में ये कुरान ये ना आयो महाराजा ते चवंदो त कुरान ये ना आयो कुरान जो कदर छो तो सब मोड़ जा साथी है कुरान तोड़ जो साथी सब जरा जीविदा कुरान कद हलंदो पर कुरान के हिते तो वट पहुंचाइण में सहाबा कराम जो वडो हिस्सो सहाबा जी मेहनत अब साहबी सगोरा कुल घणा तो 1.25 लाख नबी भी 1.25 लाख सहाबा भी 1.25 लाख नबी मान 313 रसूल सहाबा में 313 बदरी साहब 313 में वरी 10 उल अज़म पैगंबर ऐं हेडो 313 सहाबा में 10 अशरतुल मुबश्शिर साहब 10 रसूलन में 4 वडा नबी और हेडो चैन सहाबन में 10 सहाबन में 4 वडा सहाबी खिलाफत राशिद खुलफा राशिदीन शेखैन करीमैन वरी उन्हनि चैन रसूलन में हिकड़ो जेको टिन जो भी सरदारा पर 1.25 लाख नबियन जो पगदार जेको असां जो मिठड़ो मोहम्मद रबी सल्लल्लाहु होड़ा इन चैनी सहाबन में हिकड़ो सहाबिया जेको इन टिन जो भी सरदारा पर 1.25 लाख सहाबा जो भी सरदारा जंहिंजो नालो सैयदना अबू बकर सिद्दीक नारे तकबीर शाने सहाबा शाने सिद्दीक अकबर नारे तकबीर दोस्तों इन 1.25 लाख सहाबा में मक्के ऐं मदीने जे कब्रिस्तान में 10,000 साहब जो कब्र 10,000 बाकी ॿिया कान्हे 1.25 लाख सहाबा में 10,000 साहब जो कब्रू ॿिया कान्हे जो मोहम्मद जो दीन खणी करे सजी दुनिया में पकड़जी विया खुदा जो कसम ये तबलीग कंदा 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 जिहाद कंदा कंदा सजी दुनिया के मुल्कन में साहबा कराम जो कब्रुन अफगानिस्तान में साहबा जी कब्र ईरान में साहबा जी कब्र हिंदुस्तान में साहबा जी कब्र तुझे पाकिस्तान में साहबा जो कब्र तुझे सूबे सिंध जे जिले सखर जे महबूब गोठ जो कब्रिस्तान जे में मिठे मोहम्मद करीम जा बस साहबी सगोरा सुता सहाबन सगोरन पेट सा पत्थर बधी मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कलमे ए कुरान के तासान पहुंचा अच वठियो साहब ने वठियो ता के तो दुनिया ठाण जो शौक
दुनिया टहे बंगला टहन मालियूं टहन मुझो नालो थे औलाद जी तरबियत न कुल मौलूदी युलद अला फितरतुल इस्लाम हर बार जी विलादत इस्लाम जे फितरत थींदी आहे उनके मजूसी बनण जो अबो अमा यहूदी बणे अबो अमा औलाद जो हक पहिरियों इहो आहे ॼमे त नालो भलो रखो ॼमे त नालो भलो रखो ॻाल्हाइण जहिड़ो थिए त अल्लाह जो नालो सेखारियो 7 ॾींहं ते नालो अकीको तोहर मथो कूड़ियो असां त शरीयत जे खिलाफ ॼमे त 7 ॾींहं ते छठी कंदा हो न तव्हां अकीको न पुट ॼमे त 2 लाखो नाला भला रखो असां नाला वरी किरड़ो खान खबड़ो खान नाला अहिड़ा रखो जो क़यामत जे ॾियारे उथो त मुस्लमान जी सिफ़ में त बीठा हुजो नबी साईं फरमायो त भले में भला नाला अथव अफ़ज़ल अस्माए अब्दुल्लाह अब्दुल रहमान पर मां मोहम्मद जा भी नाला रखो मुझो ना पान फरमाए जे घर में मोहम्मद नाले बार आन उन घर में रोज मलाइक अची करे उन बार जी ज़ियारत कन जंहिंजो नालो मोहम्मद पान फरमाए क़यामत जो ॾिहाड़ो थींदो अल्लाह चवंदो या मोहम्मद किरोड़े अरबे मोहम्मद नाले उथी बीहंदा रब चवंदो मां तव्हांखे न आहियां मां पंहिंजे महबूब सोणे मोहम्मद खे पोइ माण्हू चवंदा साईं असांजे अबा मां असांजो नालो मोहम्मद रखियो पर रब ऐलान कंदो जंहिंजो बि नालो मोहम्मद आहे न वञो अॼु मुंहिंजे मोहम्मद जे नाले सदके में मुंहिंजे मोहम्मद सां गॾु जन्नत में हलिया वञो ॻाल्हाइण जहिड़ो थिए त अल्लाह जो नालो 7 साल उम्र थे तो नमाज जो उम्र 10 साल में बिस्तरो जुदा कियो तो हर 7 ॾींहं ते कराइणो आहे वरी राही वेठो आहे त ॾिनो वरतो आहे छोरे जो तोहर पोइ कराई तोरे बतरे कार्ड निकिरी पिया तोरे अल्लाह कीर समझे मुफ्त में दीन मिले तो नाले जा मुसलमान फबिया न नालो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या सहाबा कराम मदीने जूतेदारी खंदक पिया खोटन पेट सां पत्थर बदा पिया हा पत्थर मानी कान ही पेट सां पत्थर छो बदनान भुख जे करे भुख जे करे या लड़की पवंदो न तो पत्थर जो जोर ॾींदा तो कुछ न कुछ बंद थींदो तव्हां मूंखे पत्थर बधो आहे घणा वेला माने 3 छो 4 छो तो चई सुबह वाली चाहे 12 पापा छुटा जा खंदक ब्या खोटरन खुदा जी जा जो कसम आई न ता जन या रसूल अल्लाह ॾाढी भुख लगी आ न ठीक है मन तमें खुशी में ब्या खोटरन केड़ा प्यारा लफ्ज प्या चवन चौन प्या नहनु लजी बायो मुहम्मदा नहनु लजी बायो मुहम्मदा अलल जिहाद मा बकीना अबदा नहनु लजी बायो मुहम्मदा अलल जिहाद मा बकीना अबदा मां लाड़काने जो मौलवी आहियां लाड़काने वाले मौलवी के जमायत भी टाइट खपे तो लाउड भी टाइट शान मुस्तफा शान सहाबा अल्लामा राशिद खालिद महमूद जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर
नहनुल्लज़ी बायऊ मुहम्मद अलल जिहाद मा बकीना अबद। खुदा जी ज़ात जो कसम चौंदा सा मदीने जे वीर विठड़े मुहम्मद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ ते जिहाद जी बैयत कई असां तोड़ निभाईंदासे असां अध में न भजदासे। अल्लाह अल्लाह शहीद महाराज गोठ जा गैरतमंद मुसलमानो मुझे सही जे साहबा तोड़ निभायो अध में न भगा। हेले त नजर कर इस्लाम जी पारी पारी लड़ाई मको छड़े मदीने प्या छड़े किन घर न छड़ा वतन छड़ा अबो छड़े अमर छड़ी। खुदा जी ज़ात जो कसम हुजूर ऐलान को 313 जरा निकरी जिनमें बनड़ा हुआ। अल्लाह अल्लाह यार तवज्जो कर एकड़ो सहाबी आ जो नालो उकाश रज़ी अल्लाह ताला नो हुजूर फरमायो केड़ो उकाश मदीने जे वीर जो गरीब सहाबी आ उकाश। हुजूर फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो मां मेराज वारी रात में राज ते आयो ये जो नजर केमता आगा भी मानू पोया भी मानू सज्जे भी मानू खबे भी मानू। अल्लाह फरमाए मुझा दिलबर नबी या सजी उम्मत तो मोहम्मद करीम जियो इनमा 70,000 एड़ा घने जिन सा रब हिसाब किताब न करतो से आओ मदीने जे वीर आमना जे लाल इमामुल अंबिया बयान फरमायो। अल्लाह अल्लाह वो सहाबी सबोरो हुजूर जी गाल बुधी करो के तो या रसूल अल्लाह ओ सही मां गरीब लाए दुआ करो अल्लाह पाक मां मोहम्मद करीम के उन 70,000 मां शामिल करे जैसा हिसाब किताब न थी दो। नबी से दुआ करो मुझे अल्लाह ये मुझे गरीब सहाबी थई अल्लाह इन सहाबी के उन मां कर जैसा हिसाब किताब न थी थोरो बियो थी विठो या रसूल अल्लाह से मुझे ला पान फरमाई इजलिस सबक द उकाशा उकाशो तो का गोई खणी हो नेकी जे कम में गोई खणदा की चवनदा सुभान अल्लाह नेकी जे कम में देरी न असा वारी होने होने अल्लाह क्या ले समझो था ना खर्च करा दे भलो खर्च तो करे अल्लाह अकबर। ओ दोस्तों मदीने जे वीर फरमायो मुझा मौला या थोरलान कुछ वताए चई सोना मुझा मोहम्मद करीम हिक जे पोया 70,000 हिक जे पोया 70,000 में हिकु करो 70,000 उठी वञे ॿियो करो 70,000 उठी वञे टियों करो 70,000 तभी तो चवे एॾो वफ़ादार चए तो अञा थोरा मुंहिंजी उमत घणी आ न तो चए सुभान अल्लाह। रब फरमायो ओ मुंहिंजा दिलबर नबी 70,000 मां हिकु हिकु ॼणो 70,000 थी वञे ओ मुझा सोना जे अया भी जन्नत में वजन कर तुझी उम्मत बची पई मां अल्लाह पाकी रहमत जा 3 मुख भरे करे जन्नत में विझंदो मान सुभान अल्लाह। खुशी देवदी नथा करे देवदी पर यो सोचो तो उम्मत में आयूं या बाहर यो सोचो तो उम्मत में आयूं या बाहर। हुजूर फरमायो मुझो मती कूड़ न गालाइंदो हुजूर फरमायो मुझो मती व्याज न खाइंदो हुजूर फरमायो मुझो मती गिला न कंदो हुजूर फरमायो मुझो उम्मत मां निकरियो मंजर बल खुदूद व शक्ल जुयूब व दआ बिदावल जाहिलिया फलैस मिन्ना बल लब यरहम सगीरना व लब युवक्किर कबीरना फलैस मिन्ना पान फरमाए जेको वडन जी इज्जत न तो करे न ते रहम न तो करे सामान आए मन गश फलैस मिन्ना चाहे मिलावट कई वो भी असा जो ना है मिलावट है ना है करे न ता जे कोट में खीर खालिस न दो या तो पक्का ताने सारू कणक खपाइंदा हुंदो तो आलू न कंदा हुंदो मुके तो खबर त वाइजता थे
नबी सईदा मदीने जी बाजार घोटके जी बाजार नहीं मदीने जी बाजार ही मुझो मिठो मोहम्मद ईंदो हो पुत्र सईदा ॾियो या न साजन फरमाए पुत्र हिकिड़े जेका शइ खपायो न उन में चओ त बाबा ॻाल्हि ॿुधो हिन में ही आहे ॿुधई या ॻाल्हि ॿुधाइणी हिन में ये न वठे तुंहिंजी मर्ज़ी पर ॾींदुमि महांगी आहे बि ॿुधायो था चुप चुप कयो ना संभरी रहो जा हाँ तो वरी अजीब किस्म जो व्यापार निकिरी पियो अजीब किस्म जो अदा ॻाल्हि ॿुध यो मोटरसाइकिल जाए तो पैसा वठी छॾे मोटरसाइकिल वरतई पैसा वठी न करे नहीं उन पैसा वरतई मोटरसाइकिल चई मां मोटरसाइकिल वरती आ व्या जिन्स मटाई आ हाणे जिन्स मटाई आ मोटरसाइकिल पंहिंजे कब्ज़े में त आन न सालिम मोटरसाइकिल भी दिया शोरूम ते इते शहीदन में वेदो हले व्यापार होने भी दिया चे वर्तन भी दई भी छनई अग में मोटरसाइकिल वठी शरीयत ही दई मोटरसाइकिल वठी पाजे कब्जे में करे वरी जने खपाए तो ने एक जाय ते वनी जी कीमत कराए पो खपाए वो जेतरे में दे ओना भेजी मर्जी आ वठई या न वठई हे भी मरे दो न चीज़ बोली साहब वाला मजबूरी है ब्याह जो खावा मजबूरी में गो कहीं नहीं यो चाचा वोट नहीं हुआ तो मजबूर हराम नबी सही फरमाए जेको ब्याह जो हिकड़ो लुकमो तो खाए न जनो अल्लाह सा जंग जो ऐलान जे व्याज जो 1 रुपयो खादो न फरमायई त हाओ एतरो गुनाह त जो सकी मासा 70 भेरा सदा माता का पूछा तो असा वाय त चोदा करायो ता जनो ता के खबर ना है अब जना सवाब आडो आ करण दा गुनाह ना और चोरी जुआ मां के गार्जन पी जी बेइज्जती करण ओड़े पाड़ जा हक खाइण यतीम जो माल खाइण अरे तो सब मौलवी लगा पिया ने सजी खबर अथव पो वाय साजो ता सब मौलवी हो पो जंखे मसले जी खबर आ न ते हे गुनाह हुआ पो भी कहीं न ता चोदा वरी जाहिल मानु चोदा साईं जाहिल के एक दफो अजाब मिलंदी मौलवी जेकरे गुनाह करे त 7 दफा पादर लगद सही आ पो तू एकरे गुनाह जो जाना तो भी न जो आलिम तोके तो 14 दफा लगद व्याज खाइण गुनाह जिना करण गुनाह पराई ज़ैफा के तकड़ गुनाह असन हाल ये नबी से फरमायो क़यामत जे ॾियारे मुजी उम्मत अल्लाह जे बुक में विधी हां थोरो सोचो तो उम्मत में आयूं या बाहर बस यो सोचो बाहर निकतो भी जो अल्लाह जे तो में काढ होई क़यामत मेरड़ो मदड़ो गुनाहगार मोहम्मद जे उम्मत में दाखिल थी क़यामत जे ॾियारे जॾहिं रब रहम कंदो त अल्लाह जे बुक में जन्नत में हलिया हलंदासीं चीज़ मांखे त तौहीद आ न ठीक आ तौहीद बचाई दई पर जेसी ताईं तौहीद पुजे तेसी ताईं हे जेके गुनाह हेडा क्या तई ये पादर त लगदई ये त लगदा छडीदा थोड़ी व्याह जो खाईंदे पादर लगदा जिना कने पादर लगदा शिरक दखणी न तई बचायो पाण के मुसलमानों की कुरान मिलियो तव हर शय मुफ्त में मिली तो यार वडा बंगला बाग मारियूं बाग तव का भी शय जी खोटी ना आए 3 वक्त 4 वक्त मानी वो खाए अल्लाह अल्लाह होने तने तने कर पेट सा पत्थर बदा प्यान हुजूर ऐलान कयो निकरियो तो मुझे साईं जो सहाबिया जो नालो कशा हुजूर जे सामू आयो मुझा साईं मां गरीब मिस्कीन ओ मुझा दिल भर साईं मां के तलवार काने को अल्लाह अल्लाह हुजूर फरमायो बचड़ा अवकाश जी
मुझा साईं पर वो मोटी गला पर सा थोड़ा 213 जना ओडा 1000 जना 1000 घोड़ा 1000 तीर तलवारों ढाल अल्लाह अल्लाह रोई वे तो मुझा साईं मां ये न तो चलो मुझा साईं मां जिहाद का न तो लड़ाया मुझा साईं मां साहबा मूसा ने साहबा वांगुरनायो जो चढ़ता इज़हब अंत व रब्बुक वक़ातिल इन्ना हुना काइदून मूसा तू तो जो अल्लाह विलो ना मुझा दिल पर ना अल्लाह अल्लाह ओ मुझा साईं असा तुझे अग्या असा तुझे पोयो असा तुझे सजे असा तुझे कबे साईं असा पंहिंजा बच्चा घोर करता से पंहिंजूं जानियूं घोर करता से पर मुझा साईं तुझे वार मुबारक कोसो वाव लण कोन ॾींदोसीं। नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा शान सहाबा नारे तकबीर। पान फरमायो काशा मां के दलील ये वठी हुजूर फरमाए मां के लट साईं ने हथ वठी ये करे या चईदी पान फरमाए चईदी वल झप जाए हलो काशो फरमाए तो आका साईं उछली झपी न सके में वनी किरी मुंह वाली लठ जो वनी खणा इन हथ मां निकती आका साईं दे वनी जो खणा तो मुंह वाली लठ नहीं तलवार बणजी वई हो पेट का पत्थर बदियो हुजूर सा गल तो बदो करे जन्नत जी दवा पियो करे जन्नत मिलंदी अंधन जी खैरात व्याज भी खाए जन्नत मिलई ज़िना करे जन्नत मिलई माण्हू जा हक खाई वेठो जन्नत मिलंदी जन्नत में वञण जे लाइ मेहनत जी ज़रूरत आहे अंधन जी खैरात न आहे जो खायूं भी वञो ये हिते हलंदी तुवारिया जेका कौमियत आहे न हिते हलंदी मंगी भी हिते सराय बाहर भी हिते सराय बरोच भी हिते सराय ओ देखो जो भी न पुछंदई आयो आ प्रेठी कर जे लाए इम्तिहान कब्र में कब्र थींदई हुजूर फरमायो आ कब्र मिट्टी जो ढेर न समझो या जन्नत जे बागन मां बग या जहन्नम जे खलन मां गंद हिते माण्हू कराची वेंदो ॿुधो ॿुधो कराची वेंदो सफ़र सामान खणंदो सामान गर्मी आहे हाणे बि सर्दी आहे अब कराची हलणो आहे सुनादी कार्ड भी खणजे सुनादी कार्ड भी साण लोई भी साण कंबल भी साण 10,000 जो जेब भी भरियल हूंदी यार मतां को तकलीफ़ न अचे जेकॾहिं वञे तो ॿाहिरि मुल्क दुबई पासपोर्ट भी हूंदई सुनादी कार्ड भी हूंदई ये दुनिया जो सफ़र आख़िर जो सफ़र वॾो अथई न सुनादी कार्ड धारियो अथई न पासपोर्ट अथई कुझु सुनादी कार्ड जो उते वञे तो पुछनि त मोहम्मद इएं या ॿियो हिते जो पुछनि पाकिस्तानी आहे या ॿियो पोइ सुनादी साईं पाकिस्तानी फिलानो मानो शहीद मारे ताल को घोट की जिलो घोट कब्र में जो भी दे मलाइक पुछ गई सुनादी कार्ड बर रब्बुक मन नबियुक व मा दीनुक हाय पाक कुछ भी दाढ़ी कूड़ी हुए तो आजान जे दी नमाज ते न तो टोका पियो करे मौलवी साहब अंदे गिला पियो करे मौलवी दी कावड़े वेठो आहे मौलवी शुक्र करजो ये मौलवी अथई वरी भी केॾियूं भी गालियूं थो ॾे न गिला थो करे न अलाए छा छो थो चए पोइ बि जो मरे थो न त वरी भी मौलवी थो अचे हा ये भाटा तो वारा खुदा जो कसम जे मौलवी न हुजन वन हे वेचाण वारा जनाज़े पाण वारा तड़ो करण वारा न हुजन वन त तव्हांखे मात्र हथ ई न लाइन ईअं वञी पूरे अचनि जे कुत्ते खे गारियूं ॾिनई सॼी ज़िंदगी मौलवी खे घटि वधि ॻाल्हाई मौलवीअ खे छा वञे मौलवी जो वोटनि में पिया बीहनि
कले आलमन के भोगा लाए हितों जे मौली साहबन के भोगा लाए जरे मरे तो आलम दा जनी तो के गुस्ल दा ॾियारनि इज्जत सां सुमारे करो तुझा इज्जत सां लटा लाए करो तुझा इज्जत सां तड़ो कराए साफ करो अतर बतर हणी कफन पाराए कुल्हन दे खड़ी करे तो के कब्रिस्तान में प्याजन जे यारन सां तू खाईंदो आ मानियो जैसा घुमंदो वो चंदो यार करबी यार मान हलंदो यार हेने मां हिते विया तो भली पूरे तसबो तो दुआ घोरा शाबाशन मौली साहब के जनाजो पढ़ी करे वरी हथ खणी करे तुझे लाए दुआ पियो करो अल्लाह इन मुझे जमात के माफ कजाए अल्लाह इन मुझे जमात के कब्र के अज़ाब का बचाए जाए अल्लाह मेहरबानी कजाए अलहम्द पियो पढ़ो वरी कब्र में लाहे करे बुक भरे पे तो के मिटिए जावे दे वरी पूरे करे एकड़े पासे का इब्लामीम आखिरी बकर जो रुकू पढ़ी करे कब्रिस्तान का पूरे करे वरी तुझे तडे जे जी करे तुझे लाए दुआऊं पियो करे।